नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ब्यूरो चीफ सनाउल्लाह चांडियो सियासी समाजी अॻवान ग़रीबन जो हरॾोखी मोहतरम सुहेल अमन सुमरो साहब जे तरफ़ां स्कूल ॻोठ झंझा शरीफ हुअण करे यूसी लश्करी खान चांडियो जे ॻोठ झंझा शरीफ में सरकारी स्कूल में चपला खां तक़सीम कयूं। मोहतरम रेस न्याज़ हुसैन चांडियो सियासी समाजी अख्तर अली चांडियो वकार अली चांडियो गुलाम अब्बास चांडियो साणा गॾु हुआ। उन मौक़े ते गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल झज्जा शरीफ जे उस्तादनि नसीरुल्लाह मक़ोल ऐं शागिर्दनि जे तरफ़ां भरपूर तरीक़े सां वेलकम कियो वियो। सियासी समाजी अॻवान सुहेल अहमद सुमरो साहब संदसि शुक्रियो अदा कयो। आख़िर में रेस दीदार अहमद चांडियो साहब शुक्रियो अदा कयो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मुंहिंजो प्री प्यारो दोस्त भाउ सुहेल अहमद समाजी अॻवान जंहिंजा लख थोरा एहसान जंहिं ॻोठ झंझ में स्कूल जे लाइ ही जेके उहे बचड़ा आहिनि असां जेके पढ़नि था बिल्कुलु मिसकीन ऐं अॿोझनि जा बचड़ा आहिनि जिन जी दुआनि जे लाइ अल्लाह ताला भाउ सुर खे शाद आबाद कंदो ख़ुशि कंदो ऐं पंहिंजे हिन कम में शाद मदद ॾींदो ऐं असांजी दुआऊं अथसि अल्लाह ताला हिन खे जंहिं तरीक़े हिसाब सां वधाईंदो वेंदो अल्लाह ताला हिन खे शाद ख़ुशि कंदो आबाद कंदो। काने बेटा हाजी अली मंदिर काने पप्पू जा बाबा बनाया सही है हिन खे ॾियां थोरो कोई थी न हा पा काने बेटा शाबाश दुआ करें हाँ हिन खे नाले जे हिन खे या वॾे खे ॾे न हो वॾे खे ॾेई ओ हिन बारू आहे छोकिरे ॿार कहिड़ो आहे हिन खे न आहे बाबा हिन जी न आंदी हे मिसकिन जेके अॿोझनि हा शाबाश आई पूरी आहे जेका अॿोझो न हुन जे लाइ असां हक़ हुन जे लाइ हलो हिन खे किथे बाबा हिन खे ॾिनी आहे अॻ में हो ॿियो काॾे हो